प्यारा भाउर ऐं भेनरूं, सभिनि खे जय झूलेलाल। मुंहिंजो नालो मंजू आहे ऐं मां हिन चैनल ते तव्हांजो स्वागत करे रही आहियां। अॼु असीं ठाहींदासीं मिठो लोलो। जीअं त हाणे थधिड़ी अचण वारी आहे ऐं थधिड़ीअ में स्पेशली असां हिकु ॾींहुं अॻु में लोला पचाए करे रखंदा आहियूं ऐं उहे ई लोला असां ॿिए ॾींहं ते खाईंदा आहियूं। हिन वीडियो में मां तव्हांखे कुझु टिप्स ॾींदीसां जीअं तव्हांजा लोला बि ईअं ई सुठा बीहनि। लोला ठाहिण लाइ असांखे किन शयुनि जी ज़रूरत पवंदी। अचो त असां पहिरीं उहे शयूं ॾिसूं। अधु कप ॻुड़ु खंयो आहे, अधु कप खंडु, 2 कप कणिक जो अटो, अधु कप सचो गिहु खंयो आहे, अधु चमिचो नंढनि फोटनि जो पाउडर खंयो आहे। जे तव्हांखे नंढनि फोटनि जो पाउडर ठहियलु न हुजेव त तव्हां 4-5 फोटा कुटे करे बि तव्हां हिन में विझी सघो था। त पहिरीं असां हिकिड़ो बाटलो खणंदासीं ऐं उन में असां अधु कप इहो ॻुड़ जो ऐं अधु कप असां खंडु विझंदासीं। अधु कप मां पाणी जो खंयो आहे, इन मां 1 चिमिचो मां घटाए करे हिन में विधो आहे। हिन में कुल मिलाए करे मां 5 चिमिचा पाणी जा विधा आहिनि, छाकाणि जो खंडु पाणी छॾींदी आहे। ऐं हिन में असां विझूं था नंढनि फोटनि जो पाउडर। हिन खे असांखे चाशीनी न ठाहिणी आहे, ख़ाली ॻुड़ ऐं खंडु ॻरी वञे, बसि एतिरो ई असां हिन खे टहिकाईंदासीं। तव्हां चाहियो त ॻुड़ ऐं खंड खे 2 कलाक अॻु में पुसाइण रखी छॾियो त तव्हांखे इहा चाशीनी ठाहिण जी ज़रूरत ई न पवंदी। पाणी टहिकणु लॻो आहे, 2-टे टहिकाउ ॿिया अचनि, तंहिंखां पोइ असां गैस बंदि करे छॾींदासीं। त तव्हां ॾिसी सघो था त हीअ असांजी चाशीनी ठही तयारु थी वई आहे ऐं गैस खे बि असां बंदि कयो आहे। हिन चाशनी खे असां 10-15 मिंट लाइ थधो करणु रखंदासीं। त तव्हां ॾिसी सघो था हीअ असांजी चाशनी हिकदमि थधी थी वई आहे। ऐं हाणे असां लोलनि जो अटो ॻोहींदासीं। थाल में 2 कप कणिक जो अटो विझंदासीं। तव्हांखे पंहिंजे घर जी कहिड़ी बि कटोरी सां तव्हां नापे करे हिन में तव्हां 2 कप कणिक जो अटो विझी सघो था पिया। 2 चिमिचा असां गिह जा विधा आहिनि। गिह खे असां अटे में चङी तरह मिलाईंदासीं। तव्हां चाहियो त वॾे फोटे जा 2-टे दाणा बि तव्हां हिन में विझी सघो था, तमामु सुठो सवादु ईंदो आहे हिन सां बि। त अटे में असां मोअण खे चङी तरह मिक्स कयो आहे ऐं हाणे हिन में 2 चिमिचा ॿिया गिह जा विधा आहिनि। कुल मिलाए करे हिन में असां 4 चिमिचा गिह जा विधा आहिनि ऐं हिन खे असां अटे में चङी तरह मिक्स कयो आहे। अटे में मोअण बराबरि विधो आहे, उहो कीअं ख़बर पए? अटो थोरो खणी करे मुठ में ॿधो। जे मुठ ॿधिजे थी त असांजो मोइन हिकदमि बराबरि पियल आहे। जे माना मुठ में नथो ॿधिजे त 1 चिमिचो ॿियो बि गिह जो विझी सघो था। हाणे हिन में असां विझंदासीं ॻुड़ ऐं खंड जी चाशनी। चाशनी कॾहिं बि थोरी थोरी करे विझिजो, 1 महिल तव्हां न विझो। 1 महिल विझण सां अटो नरम थी पवंदो। वरी तव्हां हिन में सुको अटो विझंदा त उहे लोला बि फिका थी पवंदा। थोरो थोरो पाणी विझी करे अटे खे ॻोहिणो आहे। हीउ अटो जीअं असां फुल्का पचाईंदा आहियूं नरम अटो हूंदो आहे, अहिड़ो नरम अटो असांखे न खपे, न ई असांखे पूरियुनि वांगुरु अटो हुजे। हीउ अटो हिकदमि कड़क हूंदो आहे ऐं तव्हां हिन अटे खे मां ॻोहियां थी, तव्हां ॾिसी सघो था हिन खे कीअं असां ॻोहियो आहे। बसि ईअं ई तव्हां अटो ॻोहियो त तव्हां ॾिसी सघो था हीउ अटो चङो कड़क ॻोहियलु आहे। अचो त मां तव्हांखे अटे खे टोरे करे ॾेखारियां थी त हीउ अटो असांजो कीअं ॻोहियलु आहे। तव्हां ॾिसी सघो था न, फुल्कनि खां ऐं पूरियुनि जे अटे खां हीउ तमामु अलॻि अटो ॻोहियलु आहे। अटो ॻोहिणु सभ खां वॾी ॻाल्हि आहे। जे अटो चङी तरह ॻोहियलु हूंदो त असांजा लोला बि हिकदमि भुरकड़ा बीहंदा। 1 चिमिचे जेतिरी असांजी चाशनी बची आहे, इन खे असां पोइ वापराईंदासीं। हाली असां अटे खे 20 मिंट लाइ ढके करे रखी छॾींदासीं। त हीअ 20 मिंट असांजा थी विया आहिनि। असां अटे खे खोले करे ॾिसूं था त तव्हां ॾिसो हे अटो हिकदमि हीअं टुटे थो पियो। इन करे असां उहा चाशनीअ खे रखी छॾी। त इहा चाशनी जेका असांजी बचियलु आहे, उहा चाशनी हिन में असां विझी करे वरी असां हिन अटे खे ॻोहींदासीं। त तव्हां ॾिठव हिन में जेको असां पाणी विधो हिकदमि बराबरि पाणी पियल हो, थोरो बि न घटि हो न वधीक हो। त हिन अटे खे असां वरी मटे खयो आहे। अटे खे असां चइनि भागनि में विराईंदासीं। 2 कप अटे मां 4 लोला ठहंदा आहिनि। त हीउ ॾिसो असां चइनि भागनि में हिन खे विराए खयो आहे। अटे जी हिकु चाणी खई आहे। अटो चङो कड़क आहे त हल्को हल्को सो दॿाए करे हिन चाणी खे असां
गोल आकार में कंदासीं। ईअं ई जेकर असां वेलींदासीं न त इहो अटो असांजो टुटी पवंदो। त हीअ तव्हां ॾिसो, हिन नमूने सां असां अटे जी चाणी ठाहे खईं आहे ऐं ईअं ई असां ॿियूं बि चाणियूं ठाहे खयूं आहे। चकले जे मथां न ई असांखे आटण हणिणो आहे, न ई असांखे तेल या घी लॻाइणो आहे। हिन में एतिरो मोण पियल आहे त असांखे कुझु लॻाइण जी ज़रूरत कान्हे। लोले जी चाणीअ खे तव्हां हल्को हल्को वेलियो, हिकदमि जीअं असां फुल्को पचाईंदा आहियूं तीअं न वेलियो, छाकाणि जो इहो अटो बि चङो कड़क आहे त 1 मिंट में टुटी पवंदो त लोलो ठही न सघंदो। तव्हां चाहियो त चकले खे बसि ईअं घुमाईंदा रहो ऐं हिन खे वेलींदा रहो। तव्हां ॾिसी सघो था हिन पासनि खां जेकी चीर पियल आहिनि, त इन जो मतिलबु इहो आहे त असांजो जेको ॻोहियल अटो आहे हिकदमि बराबरि अटो ॻोहियल आहे। हिननि चीरनि खे असां आङुरियुनि जी मदद सां बसि हीअं असां बंदि करे सघूं था। त तव्हां ॾिसो था न, त हीअं करे असां हिन चीरनि खे बंदि कयो आहे। ऐं हाणे हिन खे मथां हल्को सो असां ईअं वेलींदासीं त हीउ हिकदमि गोल आकार में असांजो लोलो वेलजी वियो आहे। हिन में असां हल्को हल्को कप सां चीर ॾींदासीं, छाकाणि जो हीउ लोलो चङो थुल्हो आहे त चीर ॾिनल हूंदा त लोलो अंदरि तक सुठे नमूने सां पचंदो। त मां तव्हांखे ॾेखारियांव थी हीउ लोलो केॾो थुल्हो असां वेलियो आहे। त हीउ ॾिसो, बसि एतिरो ई थुल्हो असांखे लोलो ठाहिणो आहे। अचो त हाणे असां लोलो पचाइणु शुरू था कयूं। त सभ खां पहिरीं मां तव्हांखे गैस ॾेखारियां थी। त गैस असां हिकदमि झीणीअ बाहि ते रखियो आहे। मां नॉन स्टिक तए ते लोलो पचायां थी, तव्हां भले लोह जे तए ते बि लोलो पचाए सघो था। लोले खे ॿीं टी मिंटे खां पोइ उथलाइजे, जॾहिं हेठां थोरो सेकिजी वञे। ईअं ई असां ॿीं टी मिंटे खां पोइ वरी ॿिए पासे खां उथलाईंदासीं। त तव्हां ॾिसी सघो था लोलो हल्को हल्को सो सेकणु चालू थियो आहे। लोले खे पचाइण लाइ असांखे 12 खां 15 मिंट लॻंदा आहिनि। त हाणे मां हिन जे मथां थोरो घी लॻायो आहे। तव्हां चाहियो त तेल बि लॻाए सघो था ऐं हिन खे असां उथलाईंदासीं। जीअं लोलो सेकजंदो वेंदो तीअं उन जो कलर हल्को हल्को सो गुलाबी थींदो रहंदो। ॻुड़ ऐं खंडु ॿई गॾे करे विझण सां ॻुड़ जो कलर जेको गुलाबी आहे उहो गुलाबी कलर लोले में ईंदो आहे। इन जे करे ॻुड़ ऐं खंडु ॿई गॾे करे ठाहींदा त लोला तमामु सुठा बीहंदा आहिनि। लोले खे हीअं खुरपीअ सां थोरो थोरो घुमाईंदा रहंदा न त लोलो हर तरफ़ा सां सुठे नमूने सां पचंदो। तव्हां ॾिसी सघो था लोले जो कलर केॾो सुनहरी आयो आहे। ॿई पासा असांजो हीउ लोलो पची वियो आहे ऐं हाणे हिन जे मथां मां वरी हिकु दफ़ो घी लॻायां थी पई। घी लॻाइण सां लोलो ॿाहिरां चङो क्रिस्पी लॻंदो आहे, अंदरि सॉफ्ट हूंदो आहे ऐं चङी तरह अंदरां पकल हूंदो आहे। त हाणे हिन खे असां उथलायूं था पिया ऐं तव्हां ॾिसी सघो था त हीउ लोलो ॿई पासा तमामु सुठे नमूने सां पची वियो आहे। लोले खे असां प्लेट में रखंदासीं। तव्हां ॾिसी सघो था लोले में केतिरा चीर आहिनि। इन जो मतिलबु आहे असांजो जेको अटो ॻोहियल आहे उहो हिकदमि परफेक्ट ॻोहियल आहे। हिन जे मथां असां घी लॻायूं था, छाकाणि जो हिन जे मथां असां ड्राई फ्रूट रखंदासीं त ड्राई फ्रूट जेको आहे उहो लोले जे मथां चङी तरह चिपकी पवंदो। तव्हां चाहियो त ड्राई फ्रूट जे बदिरां तव्हां सेम नमूने सां पीठल खंडु बि हिन मथां विझी सघो था। हिकु ॻाल्हि जी ध्यानु ॾिजो त जेतिरा बि तव्हां लोला पचाया था उन्हनि खे अलॻि अलॻि प्लेट में रखिजो। गर्मा गर्म लोला हिक ॿिए जे मथां रखंदव त उहे हिक ॿिए सां चिपकी बि पवंदा ऐं लोला टुटी बि पवंदा। जॾहिं लोला थधा थियनि तंहिंखां पोइ तव्हां भले हिकु कंटेनर में सभिनि खे गॾे करे तव्हां रखी सघो था। हीअ लोलनि खे असां सेयल भींडियुनि सां, सेयल करेलनि सां, ॾुध सां या आचार सां बि हीअ लोला खाधा वेंदा आहिनि। हिननि खे तव्हां 8 ॾींहं ताईं फ्रिज में रखी करे बि तव्हां हिन लोलनि जो मज़ो वठी सघो था। त मुंहिंजा प्यारा भाउर ऐं भेनरूं, जे तव्हांखे मुंहिंजी हीअ रेसिपी सुठी लॻी त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो।